जानी, अमजद उस्ताद अमजद लोहर, वसीम मीरानी, अख्तर अंसारी, रहमत थईम, इमरान रांझानी ऐं बैटिंग ते आहे समीर ऑल राउंडर समीर आहे बैटिंग ते। बॉलिंग ते आहे जबरदस्त बॉलिंग ते अब्दुल करीम लेग साइड खां ॿाहिरि वाइड बॉल। पवन कुमार ओड अदा वेलकम अदा स्कोर थियो 81 में। 6 विकेटुनि जे नुक़सान ते सिंधु जो ज़बरदस्त बॉलिंग कराई आहे अब्दुल करीम बिरोही। अगेन बॉल कराईंदो ऐं आउट थियण जो ख़तरो आहे। फील्डर जी सुठी कोशिश पर 4 रन्सूं। उन्हें रहमत ज़रूर पकड़ना थोड़ा। ॿाहिरां वेही पको न रहमत पकड़ न बाल उधार हम बाल न पकड़। शॉट जबरदस्त समीर जी ही 4 रन्सूं। यूनुस जी भी सुठी बैटिंग आहे। हादा फराद वॻियो सर यूनुस ई बाहे। अॻिते ईंदा अब्दुल करीम। शॉट ग्राउंड ली अगेन ब्यूटीफुल शॉट समीर जी। 2 बालनि ते 2 चौका। जबरदस्त हिटिंग समीर जी। चेंज ऑफ पेस इन पर caution नो बॉल। जबरदस्त बॉलिंग कराई आहे हिमल ताईं अब्दुल करीम। 4 विकेटूं पंहिंजे नाले ते कयूं। शॉट ब्यूटीफुल जबरदस्त हिटिंग है समीर जी। हिन सीरीज़ जी ॿी हैट्रिक अब्दुल करीम ज़हरी कई। 3 बालनि ते 3 विकेट्स वरिता। इन खां अॻु अमीर रांझाणी 4 बालनि ते 4 विकेटूं वरितियूं हुयूं। सीरीज़ जी ॿी हैट्रिक अब्दुल करीम बिरोही कई। अगेन ज़बरदस्त कमबैक 1 रन्स। सुहेल अमन जतोई विदा साईं कौन सी टीम है भाई। थरेचा टाइगर्स हैं सिंधु डोकरी। ज़बरदस्त बॉलिंग कई है थरेचा टाइगर्स जे बॉलर अब्दुल करीम ऐं कुर्बान बिरोही। अब्दुल करीम चेंज ऑफ पेस ऐं शॉट घेरी छड़ी है। जबरदस्त कैच 5 विकेट 5 विकेट्स। जबरदस्त बॉलिंग अदा तव्हां जी कमेंट्री। अदा वॾी महिरबानी अदा परफॉर्मेंस लॻे अदा वॾी महिरबानी भा सागर जान जतोई अदा वॾी महिरबानी अदा दोस्तनि जी। अदा ज़बरदस्त बॉलिंग कई अब्दुल करीम। 5 विकेटूं पंहिंजे नाले कयूं। 5 विकेट्स 3 ओवरनि में 5 विकेटूं। ज़बरदस्त बॉलिंग अब्दुल करीम ज़हरी। 8 ओवरनि जे इख़्तिताम ते 98 रन्सूं। आउट घणा थिया आहिनि 7।
7 आउट ध्यान न